पंहिंजी ॿोली ॾुखी न आहे, मिठी आहे पर रुखी न आहे। अचो त पाण सभई सिंधीअ में ॻाल्हायूं, हिन बिना को सुखी न आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां तव्हांजो सिंधी भाऊ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी भाऊ यूट्यूब चैनल। दोस्तों अञा ताईं तव्हां पंहिंजी सिंधी यूट्यूब चैनल सिंधी भाऊ सब्सक्राइब न कई हुजे त ज़रूरु सब्सक्राइब करिजो ऐं बेल आइकन ते क्लिक ज़रूरु करिजो, जीअं त मुंहिंजी ॿी सिंधी वीडियोस ईंदी त तव्हांजे यूट्यूब अकाउंट ते नोटिफिकेशन मिली वेंदी। ऐं तव्हांखे स्क्रीन ते इंस्टाग्राम जो अकाउंट आईडी ॾिसणु ईंदो हूंदो। अञा ताईं तव्हां इंस्टाग्राम अकाउंट ते फॉलो न कंदा हुजो त ज़रूरु फॉलो कजो। ऐं इहे ई समाचार वरी मिर्ख भाषा खे वञी पहुता। हीअ सभु ॻाल्हियूं ॿुधी करे मिर्ख भाषा अची कावड़जी वियो, सॼो आग बबूलो थी वियो। मिर्ख शाह जे मन में डपु त जाॻियो पर हठ न छॾियई। कुझु ॾींहं थी विया, तंहिंखां पोइ आदेश ॾिनई त वज़ीर खे ऐं हिंदुनि जे मुखी साहिब खे सॾु कयो वञे। आदेश मूजिबि वज़ीर ऐं मुखी साहिब दरबार में हाज़िर थिया ऐं मिर्ख बादशाह वज़ीर जे साम्हूं ॾिसंदे चयो त छो वज़ीर, किथे आहे तुंहिंजो उॾेरो लाल, किथे आहे तुंहिंजो साईं, अञा ताईं त ॾिसणु कोन आयो आहे। वॾी निमाणाई सां वज़ीर जवाबु ॾींदे चयो त साईं, मूंखे पूरो विश्वास आहे मुंहिंजो झूलेलाल ईंदो, उॾेरो लाल ज़रूरु ईंदो ऐं तव्हांखे बि सची राह ॾेखारींदो। अच्छा, ज़रूरु ईंदो, अचे त मां बि ख़ुशि थींदसि। बसि ॾाढो थी वियो तव्हांजो। घणेई मां मोहलतूं ॾिनियूं, घणेई मां तव्हांजी दलीलूं ॿुधियूं, हाणे मां कंहिंजी बि कोन ॿुधंदुसि। मुखी साहिब ॿुधी वठो मुंहिंजी ॻाल्हि, हाणे तव्हांखे इस्लाम क़बूल करिणो ई पवंदो। जेकर तव्हां प्रेम सां क़बूल कयो त सुठो, न त मूंखे अचे थो, मां बि वरी राजा आहियां। हाणे तव्हां ॿुधायो छा करिणो आहे? तव्हां इस्लाम प्रेम सां क़बूल कयो था, न त मां पंहिंजी हलायां। मुखी साहिब मिर्ख शाह जे साम्हूं ॾिसी वॾी निमाणाई सां जवाबु ॾींदो, साईं, असांखे बि पूरो विश्वास आहे असांजो पालनहार ज़रूरु ईंदो, असांजो झूलेलाल ज़रूरु ईंदो, असांजो वरुण देवता ईंदो। हीअ सभु दरबार हलंदे कुझु वक़्त खां पोइ अचानक दरबार में सभई ॾिसनि था त हिकु नूरानी सूरत वारो, अछी ॾाढ़ी वारो फ़रिश्तो अची अचानक प्रगट थी वियो ऐं हीअ ॾिसी सभई चकाचौंध थी विया ऐं वाइड़ा थी विया। हीअ छा? कंहिंखे कुझु बि न पियो सूझे ऐं उअं ई मिर्ख शाह खे बि कुझु न पियो सम्झ में अचे ऐं पंहिंजे तख़्त तां उथी करे साईंअ खे वेठो निहारे ऐं वरी लाल साईं जे चहिरे ते एतिरो नूर, न कुझु ॻाल्हाए सघियो न कुझु पुछी सघियो। पंहिंजे तख़्त तां उथी सिधो साईंअ जे चरणनि में वञी किरियो। अर्ज़ु कयईंसि त साईं, तव्हां मुंहिंजे तख़्त ते वियो ऐं पाण चुपचाप ॿियनि माण्हुनि सां गॾु बीह रहियो। ॿई हथ जोड़े चयई, साईं, मूंखे तव्हां राह ॾेखारियो त राज्य में सुख शांती कीअं थिए। त सभ खां पहिरियों लाल साईं सवाल कयो त ही जेका तव्हां ज़बरदस्ती लॻाई आहे धर्म मटण जी, सा ग़लति आहे। मां तव्हांखां हिकु सवाल पुछां थो, मूंखे जवाबु ॾियो। जेकर मां तव्हांखे चवां कि तव्हां पंहिंजो इस्लाम छॾे हिंदू धर्म क़बूल कयो त छा तव्हां कंदा? न न, त हिंदू पंहिंजो धर्म छॾे इस्लाम क़बूल कीअं कंदा? भॻवानु हिकु आहे। छा तव्हांजे क़ुर में इहो लिखियलु आहे त कंहिंखे ज़बरदस्ती करे पंहिंजो धर्म क़बूल कराइणो? पाण सभई हिकु आहियूं ऐं कंहिंखां बि भेदभाव न रखिजे, छा नंढो छा वॾो, सभई हिकु समान आहिनि। त मुंहिंजी इहा सलाह आहे त सभई हिंदू मुसलमान कंहिंखां बि भेदभाव न रखी करे सभु सुख शांती सां रहनि। लाल साईं जी हीअ ॻाल्हियूं ॿुधी करे मिर्ख शाह जी अखियूं खुली वयूं ऐं मिर्ख शाह हथ जोड़े शीश झुकाए साईं खां माफ़ी घुरियईं ऐं सजा घुरियईं। छा क़यामत अची रही आहे? या अल्लाह, गुनाहगार आहियां, खतावार आहियां,
पछेमान आया। मूंखे माफ़ न कजो, अहिड़ी सज़ा ॾिजो जो भला सबक बणजी पवे। युगनि युगनि खां पापियुनि खे नाज़ करण जी परंपरा आहे। मिर्ख तूं गुनहगार आहीं, पछेमान पाहीं, मतलब त तुंहिंजे अंदर वारो पापी मरी चुको आहे। असां पाप जो अंत आणण था चाहियूं। तूं ज़िंदह रह ऐं ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िज़मत कर ऐं धर्म मज़हब जा लीका मिटाए। न साईं न, आराम न, सज़ा ॾियो। मिर्ख इहा ई तुंहिंजी सज़ा आहे। रची जै सृष्टि सजी, सो आसिरजनहार। रची जै सृष्टि सजी, सो आसिरजनहार। वरुण देव आयो जलमा, थी पले ते स्वार। वरुण देव थी पले ते स्वार। तो दोस्तों ॾिठव था हिन कहानी में कीअं बुराई जो अंत थियो ऐं सच, भक्ति, विश्वास जी जीत थी। तो दोस्तों तव्हां ॾिसंदा रहियो सिंधी भाऊ यूट्यूब चैनल। सब्सक्राइब ज़रूर कजो, कमेंट कजो, लाइक कजो, शेयर कजो। इन सां मूंखे मोटिवेशन मिलंदो आहे त मां ॿी सिंधी वीडियोस ठाहियां। ऐं पाण मिलूं था ॿी सिंधी वीडियोस में। जय झूलेलाल।